नाज़रीन हमारी सी रहा है खबर 4 बाब टीवी यहाँ आयशा हैदर। यूसुफ फ्रेंची रिपोर्ट मुताबिक सिंध यूनाइटेड पार्टी तालके काजी अहमद जे मेंबरन अला रखियो कोरी ऐं अब्दुल रज़ाक राहू जी दरख्वास्तुन ते रीजनल इलेक्शन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जी ऑफिस में ॿुधणी थी। सिंध यूनाइटेड पार्टी जे वकील एडवोकेट सचल मुजीब माछी पारां दाख़िल करायल इलेक्शन अपील ते दलील ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन सियासी बुनियादनि ते यूनियन काउंसिल काजी अहमद जे 2 कलाकनि ऐं यूनियन काउंसिल मीर मोहम्मद जूणो जे हिकु ब्लॉक खे शहरी आबादी में हुअण बावजूद बि टाउन कमेटी काजी अहमद जो हिस्सो न बणायो आहे। उन करे असां अहिड़ी अपील दाख़िल कराई आहे। वधीक तफ़सील वठण लाइ असां राब्तो कयो आहे ख़बर 4 जे नुमाइंदे एम यूसुफ रेन सां। जी यूसुफ, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो वञा। रीजनल इलेक्शन कमीशन डेलिमिटेशन अथॉरिटी वटि सिंध यूनाइटेड पार्टी तालके काजी अहमद जे मेंबर अल्लाह रखियो कोरी अब्दुल रज़ाक राहू जे दरख़्वास्त ते रीजनल इलेक्शन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जे ऑफिस में ॿुधणी थी आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे एडवोकेट सचल माछी पारां दाख़िल कयल इलेक्शन अपील ते दलील ॾींदे चयो आहे इलेक्शन कमीशन सियासी बुनियादनि ते यूनियन काउंसिल काजी अहमदन खे 2 ब्लाकनि यूनियन काउंसिल मीर मोहम्मद जूणो जेको हिकु ब्लाक आहे जेको शहरी आबादी में हुअण बावजूदि टाउन कमेटी काज़ी जो हिसो न बनायो वियो आहे, जंहिंजे करे इन ब्लाक में रहंदड़ जेके शहरी आहिनि उहे टाउन कमेटी जी जेके सहूलियात आहिनि उहो बि हासिल नथा करे सघनि। हिन इहो ॿुधायो त सियासी बुनियादनि ते ही फ़ैसिलो थियो आहे। हिन चयो त टाउन कमेटी इलाइक़े खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं जॾहिं त टाउन कमेटी काज़ी अहमद जो ही हिसो थियणु खपे, छाकाणि त मीर मोहम्मद जेको यूनियन काउंसिल आहे इहा शहरी आबादी में अचे थी। ऐं यूसुफ अव्हां जी मेहरबानी। नाज़रीन, टाउन कमेटी में शामिल न हुअण जे करे टाउन कमेटी इलाइक़े खे नज़रअंदाज करे थी। उन करे उन्हनि इलाइक़नि खे टाउन कमेटी काज़ी अहमद जो हिस्सो करे खैर शहरी म्यूनिसिपल जूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। रीजनल इलेक्शन कमिश्नर नवीद रियाज़ दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको ईंदड़ तारीख़ ते जारी कयो वेंदो। ॾिसंदा रहो ख़बर 4 वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बर 4 अख़बार।